घर वज़ीर जो चवणु आहे त अॼु खां शुरू थींदड़ अब्दुल्ला शाह गाज़ी जे उर्स लाइ सिक्योरिटी इंतज़ाम गैर मामूली आहिनि। डीआईजी ऐं एसएसपी ॾखण हिफ़ाज़ती इंतज़ामनि जी पाण निगरानी कनि। सूबाई घर वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो चवणु आहे त अॼु खां शुरू थींदड़ अब्दुल्ला शाह गाज़ी जे उर्स लाइ सिक्योरिटी इंतज़ाम गैर मामूली आहिनि। डीआईजी ऐं एसएसपी ॾखण हिफ़ाज़ती इंतज़ामनि जी पाण निगरानी कनि। ज़ाइरीन जे वॾे अंग में शिरकत सबबि थधे पाणी जी सबीलुनि जो ख़ासि इंतज़ाम कयो वञे। तफ़सील मालूम क्यों था हबीब जमाली खां। जी हबीब जमाली। जी बिल्कुल हज़रत अब्दुल्ला शाह गाज़ी जो 1294 उर्स जूं जेकी तक़रीबूं आहिनि उहे शुरू थी वियूं आहिनि। 3 ॾींहं तक़रीबूं हलंदियूं। संजय घर वज़ीर ज़ियाउल हसन लंजार उर्स तक़रीबन दौरान सिक्योरिटी जा इंतज़ाम गैर मामूली बणाइण जूं हिदायतूं कयूं। घर वज़ीर जो चवणो त डीआईजी ऐं एसएसपी हिफ़ाज़ती इंतज़ामनि जी ज़ाती तौर ते निगरानी कनि। एसडीपीओ ऐं इलाइक़े जो जेको एसएचओ आहे उहो फील्ड में मौजूदु रहनि। ज़ाइरीन जेकी वॾे अंग में उर्स ते पहुचनि था उन्हनि जे लाइ थधे पाणी जूं सबीलूं लॻायूं वञनि ऐं मशकूक सरगर्मियुनि ते नज़र रखी वञे। पुलिस डिप्लॉयमेंट खे अहम हंधनि ते जेको आहे पुलिस डिप्लॉयमेंट कई वञे। घर वज़ीर चयो त कंहिं बि हंध ते मशकूक या लावास पार्सल बैग थेलो ब्रीफ केस या ॿियो सामान शहरी ॾिसनि तो फौरी तौर ते मददगार 15 ते इतला कनि।